न थींदी जेसी तई पंजी नमाज में अलहम्द भी पढ़ी, किरात भी कयई, रुकू भी कयई, सजदा भी कयई, सारी नमाज पढ़ी आए। हाणे अतयात में गोडड़ा अदब जा भञूं, गर्दन झुकायूं, वडे अदब सां वडे न्याज सां रब जी हुजूरी में वेठोई। हाणे इने मल वेई चो अस्सलाम अलैका अय्युहन नबियो, ए गैब जे खबरुन बुधाइण वारा तो ते सलाम। अबा जे नमाज में बाबो अचे अम्मा अचे सलाम वाराई नमाज भजे या बचे? हाँ भली केडो प्यारो दोस्त अची वने, दिल प्यारो जानी अची वने, भली मुर्शिद अची वने, दौरान नमाज अची सही सलाम अलैकुम, नमाज बीहंदी भजंदी भजी पवंदी। जेकॾहिं नमाज जे दौरान ॿिए कंहिंसां मुखातिब थी, ॿिए कंहिंसां ॻाल्हाई, ॿिए कंहिं ॾे वाझाई, ॿिए कंहिंसां दू बदू थी ॻाल्हि करी त तुंहिंजी नमाज भॼी पवंदी। पर मिठड़े मुहम्मद खे आम्हूं साम्हूं थी बी सलाम करी त तुंहिंजी नमाज मुकमिल थींदी। अस्सलाम अलैका काफ वाहिद हाजिर जो सीगो आहे, यानी हुजूर जी शख्सियत के हाजिर समझी हुजूर के सलाम कर, ये सलाम कर जे सामो को मानू मौजूद हुंदो उन्हें के चबो अस्सलाम अलैका। इन तरह सा मिठे मोहम्मद करीम के सलाम कर, तदे तुझी नमाज मुकम्मल थी। हाँ सही मुस्लिम में हदीस हजरत काब बिन उजरा सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु असहाबी सगोरो रिवायत तो करे त दिलबर नबी के अर्ज कयो सी त या रसूल अल्लाह सलाम पढ़ण त असां सिखी वियासीं। छो त अतयात महबूबन पंजे गुलामन के सेखारियो त ही अतयात पढ़बो आ, उन में सलाम पढ़ण असां सिखियोसीं त अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू, सलाम पढ़ण सिख तव्हां सेखारियो। या रसूल अल्लाह ॿुधायो त तव्हां ते दुरूद कीअं पढ़ूं? हुजूर फरमायो त मूं ते दुरूद हीअं पढ़ंदा कयो जो चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। ओ सिंधी टोपी वारा सोना ओ हेडे हेडे ने यार छा तो बारन गेरी सी। हां अल्लाह अल्लाह ओ मुझे प्री प्यारा मुझे दिल पर मोहम्मद करीम सेखारियो त मुते सलात ही पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद। हाँ ये अल्लाह असांजे महबूब मोहम्मद करीम ते रहमत मोकिल ऐं महबूब जी आल जे मथां भी सलात मोकिल। बुधो मदीने वाले साईं फरमायो त ला तुसल्लू अलैहि सलातल बितरा, मुते खोटी सलात न पढ़ंदा कयो, मुते अधूरी सलात न पढ़ंदा कयो, मुते जी वगाल समझो दाया न या उस लगी दो। हाँ साईं करीम फरमाइन था तो मुते अधूरी सलात न पढ़ो। साहबन अर्ज कयो अधूरी सलात किया पण फरमायो त तव्हां हीअं चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद सुम्मा तुमसिकून, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद चई पोइ चुप थी वञो, इहा आहे अधूरी सलात। चऊं से भला पो मुकम्मिल सलात किया पण फरमायो तो मुकम्मिल सलात हिया जो चो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद। हाण तव्हांजी सलात मुकम्मिल थी जॾहिं मुहम्मद सां गॾु आले मुहम्मद ते भी सलात पढ़ियव। रुगे
महबूब के मनो, महबूब ते सलात पढ़ो ऐं महबूब जी आल ते सलात न पढ़ो त इहा सलात तव्हांजी अधूरी आहे, अनकम्पलीट आहे। इहा तव्हांजी सलात गैर मुकम्मिल आहे। इहा सलात तव्हांजी बितरा यानी खोटी सलात आहे। इहा अल्लाह वटि क़बूल न पवंदी जेसीं ताईं आले मुहम्मद ते दुरूद न पढ़ंदो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वाला आलिक व अस्हाबिक या हबीब अल्लाह। दोस्तन मोहतरम, मुझे आका फरमायो त जैसी तई आले मुहम्मद ते दुरूद न पढ़ंदो तेसी तव्हांजी निमाज कबूल न पवंदी। निमाज कबूल पवंदी तॾहिं जॾहिं आले मुहम्मद के याद कर। हाँ, बी हर शइ तां हथ खणणो आहे पर आले मुहम्मद तां हथ खणणो नहीं। निमाज जी तकमील भला सलात अग में पढ़जे। हाँ, निमाज में ॾिसो न सब खां आख़िर में वञी सलात पढ़जे थी। निमाज जी जॾहिं तकमील थिए थी, निमाज मुकम्मिल थिए थी, सलात ते वञी। अल्लाह अल्लाह दोस्तन मोहतरम, इन्हे में राज़ ऐं हिकमत इहा आहे त कमन जो इबादत जो तकमील जो मरहलो तॾहिं अचे थो जॾहिं आले मुहम्मद सां निस्बत ऐं